घोटकी में मां समेत 5 गर्भपातियुनि खे क़तल कंदड़ जवाबदार खे अदालत फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। सखर सेंट्रल जेल मुंतक़िल। घोटकी जी अदालत फर्स्ट एडिशनल सेशन जज नज़ाकत अली टामरी 3 साल अॻु मां समेत 5 गर्भपातियुनि खे क़तल कंदड़ जवाबदार इमरान टगड़ खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालती फ़ैसिले बाद जवाबदार खे सख़्त सिक्योरिटी हेठि सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार इमरान टगड़ 3 साल अॻु घोटकी में हिक ई वक़्तु पंहिंजी अमड़ भेण ऐं ॿियनि गर्भपातियुनि समेत 5 ॼणनि खे बेरहमी सां क़तल करे छॾियो हो, जंहिं वाक़े सॼे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾुख जी लहर डोड़जी वई हुई। वाक़े बाद पुलिस तरफ़ां फौरी कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कया विया हुआ। केस जी जांच मुकमल थियण बाद प्रोसिक्यूशन तरफ़ां अदालत में शाहिदनि जा बयान, तिबी रिपोर्टूं ऐं ॿिया सबूत पेश कया विया। ॿुधणी ऐं शाहिद जे बयाननि बाद अदालत जवाबदार ते लॻायल इल्ज़ाम साबित थियण ते खेसि फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालती फ़ैसिले ॿुधण वक़्तु अदालत में सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया हुआ। फ़ैसिले बाद जवाबदार इमरान टगड़ खे सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।